जोही तालुके में ज़ोरदार बरसातुनि खां पोइ काछे में आयल तबाही जो जाइज़ो वठण लाइ वॾो वज़ीर ॿीहर जोही पहुची वियो। काछे में ॿोॾि सबबि 50 रोड, 181 स्कूल ऐं 33 वाटर सप्लाई स्कीमूं मुतासिर थियूं आहिनि। वर्क्स ऐं सर्विसिस जे सेक्रेटरी जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। काछे जा तबाह थियल रोड ऐं रस्ता फौरी तौर ते ॿीहर बहाल करे माण्हुनि जे मुश्किलातुनि खे हल कयो वञे। वॾे वज़ीर जो सेक्रेटरी खे हुकुम। जोही तालुके में ज़ोरदार बरसातुनि खां पोइ काछे वारे इलाइक़े में ॿोॾि सबबि आयल तबाही जो जाइज़ो वठण लाइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद शाह हिकु भेरो ॿीहर जोही पहुची मुतासिर थियल इलाइक़नि जो दौरो कयो आहे। दौरे दौरान वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त जोही तालुके में कुल 14 यूनियन काउंसिलूं ऐं 110 दिहूं आहिनि, जिन मां 11 यूनियन काउंसिल ऐं 90 दिहूं मुतासिर थियूं आहिनि। जिन ॿोॾि सबबि माण्हुनि जा घर, चौपायो माल समेत आबादी लाइ लॻायल ट्यूबवेल, मशीननि ऐं सोलर प्लेटुनि खे पिणु वॾो नुक़सानु पहुतो आहे। जिन वर्क्स ऐं सर्विस खाते जे सेक्रेटरी इमरान अतार वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो त काछे में ॿोॾि सबबि 50 रोड, 181 स्कूल ऐं 33 वाटर सप्लाई मशीनूं मुतासिर थियूं आहिनि। सेक्रेटरी इमरान अतार तबाह थियल रोड रस्तनि समेत ॿिनि स्कीमनि जे बहाली बाबति वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो त ॿोॾि सबबि तबाह थियल रोडनि जे ॿीहर बहाली लाइ 121 मिलियन, स्कूलनि जे मरमत लाइ 443, जॾहिं त वाटर सप्लाई स्कीमनि जे लाइ 161 मिलियन रुपया घुर्बल आहिनि। दौरे दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुन 2008 जे इलेक्शन में जोही मां चूंड विढ़ी ऐं हितां वोट खणी कामयाब थियो। उन जे करे हितां जे माण्हुनि जे परेशानी जो खेसि अहसासु आहे ऐं उन लाइ हू ॿियों भेरो जोही पहुतो आहे। वॾे वज़ीर चयो त हिते बरसातुनि वॾी तबाही मचाई आहे। ख़ासि करे काछे जा रोड रस्ता तमामु घणो मुतासिर थिया आहिनि, जंहिं जे फौरी बहाली लाइ हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त वॾे वज़ीर ॿोॾि सबबि तबाह थियल वाही पांधी जोही रोड जो पिणु दौरो कयो, जिते वर्क्स ऐं सर्विसिस खाते जे सेक्रेटरी इमरान अतार वॾे वज़ीर खे ॿुधायो त जोही खां वाही पांधी वारो रोड कुल 23 किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे, जेको 13 किलोमीटरनि ताईं मुतासिर थियो आहे, जंहिं जे करे आम दरख़्त मुअतल आहे। जंहिं ते वॾे वज़ीर सेक्रेटरी वर्क्स ऐं सर्विसिस खे फौरी तौर ते वाही पांधी रोड खे ॿीहर तामीर करण जो हुकुम ॾिनो आहे। इन मौके ते वॾे वज़ीर उते मौजूद मक़ामी माण्हुनि सां पिणु ॻाल्हि ॿोल करे खाउन परेशानी बाबति पुछा कई।